कुछ ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिक जी अगवा थी वियल डहरकी जे शाह लतीफ़ कॉलोनी जो रवासी मोहनलाल बाज़ाब थियो। एसएसपी घोटकी पारां डीएसपी रावती नसीर अहमद सुमरो एसएचओ डहरकी सदुरो लाशारी जी अॻवानी में पुलिस जी वॾी नफ़री कच्चे वारे इलाइक़े में ऑपरेशन करे मगवी खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब कराए वरितो। ऑपरेशन में धाड़ेलनि जा 2 साथी पिणु गिरफ़्तार कया विया। हिन मौक़े ते सरदार मोहम्मद उस्मान महर एसएसपी ऑफिस पहुची एसएसपी उमर तुफ़ैल जा थोरा मञिया। मगवी मोहनलाल खे ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो। वारसन पारां एसएसपी घोटकी उमर तुफ़ैल खे हार पाराया विया। संदन चवण हो त एसएसपी जी काविशन सबबि मोहनलाल बाहिफ़ाज़त बाज़ियाब थियो आहे। ॿिए पासे बदनाम धाड़ेल राहिब शर मोहनलाल जे अगवा जी तरदीद कंदे चयो आहे त हुन खेसि अगवा नाहे कयो। एसएसपी घोटकी मथां ग़लति इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में धाड़ेल राहिब शर चयो त मोहनलाल राजूनी कोशिश बाद बाज़ियाब थियो। जिन धाड़ेलनि खेसि खंयो तिन जे रूह में संदसि न्याणियुनि जा लुड़क ॾिसी रहम पियो, जंहिंखां पोइ मोहनलाल खे आज़ादु कयो आहे। मोहनलाल मेघवाड़ बाज़ियाब थियो आहे। वापारी इहो बिल्कुलु राजूनी कोशिश ज़रिए बाज़ियाब थियो आहे, न कंहिं पुलिस जे प्रेशर में, न का पुलिस जहिड़ी का हुई। पुराणा वीडिया पियल तव्हां ॾिसो, उहे साॻा ई वीडिया फेराइनि था, गाॾियूं बंदि ते घुमाइनि था, कंहिं से बि को रेट न थियो आहे या कूड़ी ख़बर आहे बिल्कुलु। ऐं बाक़ी जेको आहे त धाड़ेलनि खे रूह में राम पियो, न्याणियुनि जो लुड़क ॾिसी करे ऐं उन्हनि जूं मिंथां ऐं उन नंढड़े सगीरनि ॿारनि जे करे इहे बि बिल्कुलु असां ताईं जेकी ख़बर आहे त इहा ई आहे। उन्हनि धाड़ेलनि पाण उनखे छॾियो आहे। पुलिस जो रस्तो ॾेखारे तव्हां हितां वञो। धाड़ेल राहिब शर चयो त कचे में कंहिं बि धाड़ेल ते पुलिस जो को प्रेशर न हुयो। पुलिस कूड़ियूं दावाऊं पियो करे। न्याणियुनि जे सदके छॾियो आहे। पुलिस जो प्रेशर बिल्कुलु कंहिं ते बि न हुयो। ऐं इहो एसपी साहिबु ख़ामख़ा मुंहं जे नाले चयो पियो त राहिब शहर खां मां बाज़ियाब करायो आहे, पर इहा कूड़ी ख़बर आहे। असां इन शइ खां बिल्कुलु परे आहियूं। मां बिल्कुलु इन शइ ते रोज़ो रखियो आहे, पर हाल हाणे एसपी बार बार चिमचनि जे चवण ते चवे थो त राहिब शहर मां बिल्कुलु ॾोह न कयो आहे, न कंदुमि बि। बाक़ी मुखालिफ़नि जे चए त चवे थो वो एसपी आहे, वस जो मालिक आहे, पर असां इन शइ खां परे आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।